अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में शेयर कंदासीं तमामु मज़ेदार स्टार स्पेशल फ्रोज़न डिज़र्ट रेसिपी जंहिंजो नालो आहे ब्लूबेरी सॉर्बेट। ही ब्लूबेरी सॉर्बेट ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिते असां खयां आहिनि ब्लूबेरीज़ 1 कप जे बराबरि ऐं ब्लूबेरीज़ खे असां तक़रीबन 2 कलाकनि जे लाइ फ्रीज़र में रखी छॾींदासीं। जी फ्रेंड्स, असां ब्लूबेरीज़ खे तक़रीबन 2 कलाकनि जे लाइ फ्रीज़ कयो आहे ऐं हाणे विझूं था हिकु ब्लेंडर में। ऐं विझूं था कंडेंस्ड मिल्क 4 टेबल स्पून। ऐं हाणे चङी तरह सां ब्लेंड कयूं था। चङी तरह सां ब्लेंड करण खां पोइ हाणे असां ब्लूबेरी जे मिक्सचर खे रेफ्रिजरेट कंदासीं तक़रीबन 40 मिनट्स जे लाइ। जी फ्रेंड्स, तक़रीबन 40 मिनट्स जे लाइ ब्लूबेरी मिक्सचर खे रेफ्रिजरेट करण खां पोइ असांजो मज़ेदार ब्लूबेरी सॉर्बेट बिल्कुलु सेट थी चुको आहे ऐं सर्विंग जे लाइ तयारु आहे। असां कयूं था ब्लूबेरी सॉर्बेट खे डिश आउट ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।